आईसीसी मेन्स वनडे वर्ल्ड कप जो सभ खां वॾो टाकड़ो दुनिया जे सभ खां वॾे स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद में छंछर ते थींदो, जंहिंमें पाकिस्तान ऐं भारत जूं क्रिकेट टीमूं दूबदू हूंदियूं। पाकिस्तान ऐं भारत वर्ल्ड कप में पंहिंजूं शुरूआती ॿई मैचूं खटे चुका आहिनि। ॿिन्ही टीमुनि जे फॉर्म में हुजण सबबि अॻूणा क्रिकेटर तोड़े शौक़ीन सख़्त मुक़ाबले जी उमेद करे रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं भारत जो मुक़ाबलो दॿाअ सां भरपूर हूंदो आहे। मदान खे बेसब्री सां मैच जो इंतज़ार हूंदो आहे ऐं हू पंहिंजी टीम खे फाते बणिजंदो ॾिसणु चाहींदा आहिनि। मदान ऐं मीडिया तरफ़ां पाक भारत मुक़ाबले खे हद खां वधीक अहमियत ॾियण सबबि ॿिन्ही मुल्कनि जे रांदीगरनि ते दॿाउ वधी वेंदो आहे, तंहिं करे केर बि इहा मैच हाराइण नाहे चाहींदो। रांदीगर ॼाणनि था त रिवायती मुख़ालिफ़नि विच में थींदड़ मुक़ाबले में ख़राब परफॉर्मेंस खेनि ज़ीरो बणाए छॾींदी, जॾहिं त गैर मामूली कारकर्दगी हीरो खेनि वरहनि ताईं यादि रखियो वेंदो। रांदीगर खणी छा बि चवनि, इहा मैच ॿियुनि मैचुनि जियां हूंदी आहे। एतिरो ई दॿाउ हूंदो आहे जेतिरो कंहिं ॿी मैच में, पर ईअं न आहे। दॿाउ हूंदो आहे ऐं इहो दॿाउ कंहिं ॿी मैच में महसूस नाहे थींदो, जेको पाक भारत मैच दौरान रांदीगर जे चेहरनि मां नज़र ईंदो आहे। हाणे सवाल इहो आहे त हिन भेरे दॿाउ कंहिं ते हूंदो, केरु वधीक दॿाउ महसूस कंदो ऐं छो महसूस कंदो। अंग अखर ॿुधाइनि था त वनडे वर्ल्ड कप में हींअर ताईं पाकिस्तान टीम भारत खां हिक बि मैच नाहे खटे सघी ऐं 7 मुक़ाबलनि में भारत फातह रहियो आहे। पर इहा बि हक़ीक़त आहे त हिन भेरे भारत ते वधीक दॿाउ हूंदो ऐं उन जा कई कारण पिण आहिनि। भारत मथां सभ खां अवल पाकिस्तान ख़िलाफ़ खटण वारो तसलसुल बरक़रार रखण जो दॿाउ हूंदो। 7 भेरा खटण वारी टीम जा मदाह न चाहींदा त भारतीय टीम पाकिस्तान खां हाराए। दॿाउ जो ॿियो कारण इहो हूंदो त भारतीय टीम पंहिंजे होम ग्राउंड ते होम क्राउड साम्हूं एक्शन में हूंदी। दुनिया जे सभ खां वॾे क्रिकेट मैदान में जिते अटकल 1.25 लख तमाशाइनि जे वेहण जी गुंजाइश आहे ऐं इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त स्टेडियम मैच वारे ॾींहुं हाउसफुल हूंदो, इन करे तमाशाई भारत खे पाकिस्तान हथां हाराईंदे ॾिसणु पसंदि न कंदा। इम्कान आहे त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी बि पाक भारत टाकड़ो ॾिसण लाइ स्टेडियम पहुचंदो। वज़ीर आज़म मोदी जे घर में शिकस्त केरु बर्दाश्त कंदो, इन करे भारतीय टीम वधीक दॿाउ में हूंदी। पाक भारत मैच जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिंमें भारत जूं मशहूर शख़्सियतूं शरीक थींदियूं। इन तक़रीब सबबि मैच खे वधीक अहमियत मिलंदी। मुल्क जी मशहूर शख़्सियतुनि जी मौजूदगी भारतीय टीम कॾहिं बि पाकिस्तान ख़िलाफ़ हाराइण न चाहींदी। इन दॿाउ मां निकिरण लाइ हिन खे सख़्त महिनत करणी पवंदी। ॿिए पासे पाकिस्तानी टीम जेका अॻी आलमी कप में भारत हथां 7 भेरा शिकस्त जो मुंहुं ॾिसी चुकी आहे, कामयाबी इन लाइ हिक ताज़ी हवा जो झूटो साबित थींदी। इन करे पाकिस्तान टीम बिना कंहिं दॿाउ जे मैदान ते लहंदी। T20 आलमी कप में पाकिस्तान टीम नाकामी जी रिवायत टोड़े सघे थी त वनडे क्रिकेट वर्ल्ड कप में बि हार जो सिलसिलो रोके सघे थी ऐं इम्कान आहे त अहमदाबाद में पाकिस्तान टीम तारीख़ रक़म कंदी। इन करे मदान खे टीम खे सपोर्ट करणु घुर्जे।